वण असांखे केतिरा ई फ़ाइदा ॾींदा आहिनि, पर असां इन्हनि जी अहमियत खां अणवाक़िफ़ हूंदा आहियूं। जीअं निम जो वण असांखे केतिरा ई फ़ाइदा ॾींदो आहे। क़दीम ज़माने खां निम जे वण मां बीमारियुनि जो इलाजु कयो वेंदो रहियो आहे। वक़्तु गुज़रण सां इन जी अहमियत खां माण्हू अणॼाण थी विया आहिनि। नए नसुल खे इन जे फ़ाइदनि बाबति ॼाणणु घुरिजे। निम जा पन असांजी खल खे मॉइस्चराइज़ कंदा आहिनि ऐं ख़ुश्की ख़तमु कंदा आहिनि। हीअ खल खे नरम करे वारनि में ख़ुश्की ख़तमु करण में मदद कंदा आहिनि। निम जा कुझु पन उॿारे इहो पाणी थधो करे वार धोइण सां ख़ुश्की ख़तमु थी वेंदी आहे। निम में एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। हीअ जीवड़नि ख़िलाफ़ु विढ़ण में मदद कंदा आहिनि। पननि जी पेस्ट चहिरे ते लॻाइण सां मुहिड़ा ऐं दाणा ख़तमु थी वेंदा आहिनि। निम कंहिं बि चमड़ी जे मर्ज़ में मुब्तला माण्हूअ खे इस्तेमालु कराए सघिजे थी। जेकॾहिं अव्हां जी अखियुनि में को इन्फेक्शन थियो आहे त निम जा कचा पन उॿारियो ऐं पाणी खे थधो करे उन पाणीअ सां मुंहुं धोई वठो। इन सां अखियुनि जो साड़ो, थकावट ऐं ॻाढ़ाण ख़तमु थी वेंदी। निम में कुझु अहिड़ा फैटी एसिड हूंदा आहिनि जेके ज़ख़्म अहिड़े नमूने ठीकु कंदा आहिनि जो उन्हनि जो निशान नाहे रहंदो। कंहिं बि एलर्जी जे मसइलनि खे बि हल कंदा आहिनि। हिननि पननि वारे पाणीअ सां जेकॾहिं वेझिजे त घणो करे बीमारियुनि मां छुटकारो मिली सघे थो। निम जे पननि वारो उॿरियल पाणी हर क़िस्म जा दाग़ ऐं ख़ारिश ख़तमु करे थो। निम जा पन ॾंदनि जी हिफ़ाज़त लाइ बि मददगार हूंदा आहिनि। निम असांजे ॾंदनि जी वाध वेझ ऐं मज़बूती में अहम किरदारु अदा कंदी आहे। निम जो ॾंदड़ हणणु हिकु पुराणी रिवायत बि आहे। हिन ॾंदड़ में एंटी बैक्टीरियल, एंटी फंगल ऐं सोज ख़तमु कंदड़ ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। निम जे ॿिजनि जो अर्क शैम्पूअ में मिलाइजे त जुआ मार बणिजी वेंदो आहे। हिन सां खल में को साड़ो बि नाहे थींदो। निम में अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जेके रत में मिठाण जी सतह खे घटि करणु, अल्सर खे ठीकु करणु ऐं बैक्टीरिया मारण में मदद कंदा आहिनि।